वीर सन 16 के क्या रिकॉर्ड तो असांजे गुज जी अहम शख्सियत अली गुलाम पालारी साहब दरगाह शाह यकीक लग गुजो हर साल वांगे हिन साल में वरी अकीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे हीउ मेलो जंहिंमें पूरी सिंध जा पहलवान पहुतल मलाकड़ो शुरू थी वियो। वडेरो मेर अली सालार उन पूरे क़ौम जा माण्हू मलाखड़े में हथ पई फुटा बला ऐं रज़ाक क़ौमी जहिड़ो आहे अॼु मलाखड़ो मला जी याद में आहे सचा छो मानवा दरगाह तरफ़ां बिलनि बाबा अॼु मलान जा बिलनि सख़्त मुक़ाबिलो लगातारी बाबा हथ भैया सचा छो बेहतरीन मुकाबलो मानेवा वाह फुटावा वाह रज़ाक वाह मानेवा सख्त मुकाबलो वाह मुर्शिद शाह की तुझो मेलो हल 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 मारियो याली हाने बे जोड़ मां के उतारियूं अचे इम्तियाज़ वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे जंहिंमें पूरे सिंध जा पहलवान गुजे जे शहर में पहुतल आहिनि। हीउ 3 ॾींहं मुक़ाबला थिया आहिनि। अॼु आख़िरी फाइनल जो मुक़ाबलो आहे। अॼु दरगाह तरफ़ां इनाम आहिनि। अॼु मरूम सदा हीउ मुक़ाबलो ॾिसो हज़ारनि जी तादाद में हिन सिंधी क़ौमी रांदि मलाखड़े में हिन रांदि खे पसंदि कनि था। असां हिन आवाम जा हिन माण्हुनि मान जा थोराट आहियूं जंहिं सिंधी क़ौम जे सिंधी रांदि खे मल खे तमामु पधिराई ॾींदा था। उनखे इनाम सां सख़्त मुक़ाबिलो सख़्त मुक़ाबिलो ख़ासि करे असांजो A1 जो पहलवान कराची जो बेहतरीन पहलवान बल्कि पूरे सिंध जो बेहतरीन पहलवान मेहरबानी 100 रुपया मूंखे 100 रुपया भोले चांडे के इनाम सां नवाज़ी अमीर बशमला वाइस चेयरमैन गुजो सख़्त मुक़ाबिलो CPI वाह ख़ासि करी वाह ऐं होॾा गोपाग होॾा लखाणी बगरार सख़्त मुक़ाबिलो बड़े वाह बतारा बा कुचू ना मोकल जो सा बतारा कुचू खाली करने बा मोकल देना अरे वाह ये वाला कौन दिया ये वाला कौन है कुत्ता है बाबा अरे उतार बा कुचू मोकल असा जो मेहरबान अब्बास आई व्यापारी अब्बास आई पोड़ो मला अल्लाह उनके खुश रखे अल्लाह अब्बास के अदा कुछू मोकलो कुछू होशियार थे था वो खाली पे हो सारे छोरा मारो सख्त मुकाबलो बाबा दादा थोड़ा आ जा ये थोड़ा सा पास बोल थोड़ा मेहरबानी ऐसा ही कितना है वो ऐसा अल्लाह कुर्सी खड़ा है पर ये जा दे पीछे मरियो रुको दे ये कोट दो कोटियों का जो मेहरबान दोस्त व्यापारी अब्बास डॉक्टर साहब हाणे मेलो अमल और अंग्रेजी वक्त के अंदर आए तो वाहिद खीरो जो पूरी सिंध और पाकिस्तान में मुकाबला पो करे जेकॾहिं
शौकीन वेठा बाकायदे बिल ते ना ख़ुसूसी बिल पावांगे रखी वेड़ाईंदासीं पर मल वेड़ लाज़मी अहिड़ा शींहं पहलवान सम्झे न। हाँ मला ऐं ख़ासकिली गुलदस्तो कराची जो किलो पूरी कराची के वॼाईंदड़ पहलवान गुलदस्तो जबान ख़ासकिली ऐं सदाम मला मल अॻी मुक़ाबिलो सख़्त ज़बरदस्त मुक़ाबिलो होशियार ख़ासकिली होशियार मला मला चैलेंज ॾेई वियो ख़ासकिली होशियार अबा मला कोई रज़ा कमन वादी खुशी अची कया अॻियां कौन वेळानी ना आखिरी नी बाबा अज उन्हें इनाम हक्का कौन वेळा आखिरी नी बिलारो मेलवान अबा चाचो आबाद जो खीरे के भाई का बिल रखी विड़ाईंदासीं खीरे जो असां मानू ॾिसणियूं ताड़ी लगे न खुशी में ताड़ी हल मला ऐं ख़ासकिली हिन वक़्तु असांजो तैलीम आफ़ताब असांजो तैलीम होशियार मला असांजो तैलीम आफ़ताब पहलवान अबादा मला वाह रज़ाक वाह वाह सुठो हथ चलियो अहिड़ा रज़ाक ईअं कॾहिं विढ़ंदासीं तोसां डबल धका में तो ख़ासि करे वरी कॾहिं मला करे में अचो कोन ॾींदासीं यार मला करे में झेड़ो कराईंदा छा दादा की रहियो अलाह की गुंडा आयो मल आयो बि तो हिन खे मल विड़ायूं था पर जे हाणे ईअं कईंदोसीं छो त तूं एल आहीं समझे न असांजा कई अनाउंसर जेका लाउड ते बि गारियूं ॾींदा आहिनि इंटरनेशनल दुनिया आहे नेट जी दुनिया आहे असां तोखे लिखियलु पढ़ण चूंडियोसीं पर पंहिंजी ड्यूटी फर्ज़ अंजाम ॾे सवेरे ईंदो वञ बाबा करियां औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सरचूं दुआ कयो मॻियां छाले वणा धिकारे न छॾी न थम ऐं घणा किथे ॿुधी न मरा महबूबनि जे मेड़ में हिते सभिनी रवासियुनि खे दोस्तनि खे मन जे पारखुनि खे मुनाची जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद हिन हथ पेजी तमामु बहितरीन पहलवान सद्दाम हुसैन मला ऐं पहलवान गुलदस्तो ख़ासि कली तमामु बहितरीन जोड़ी आहे वाह 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 गुलदस्ता वाह गुलदस्ता वाह गुलदस्ता वाह बस गुलदस्ता हर खण बने बाग रंजी में वेड़े जेड़ी करणी तेड़ी भरणी मुझे उस्ताद मतार शीदी सां गुज़ारिश है तो कुर्सियों हेॾां मोकिले हेॾां गुलदस्ते ख़ासि कली तमामु बहितरीन मल मारी है तमामु सुहिणी मल मारी हिन खां पोइ तयारी करे पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं उनजो हरीफ़ हिन वक़्तु असांजे हिन मलाखड़े में जेके कंहिं बि तारूफ़ जा मोहताज कोन आहिनि मोहम्मद मंजूर एमएम हाजी अहमद मेमन साहब के साथ दिल जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चऊं था आयल सभिनीनि महिमाननि खे असां दिल जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था अल्लाह पाक उन्हनि सभिनीनि खे इज़तनि सां नवाज़े जेका असांजी सिंध जी सक़ाफ़त सां एतिरी मोहबत कनि था ऐं हिन वक़्तु यूट्यूब जो चैनल हलाईंदड़ मलाखड़ा टीवी मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी असांजो प्री प्यारो दोस्त है जेको यूट्यूब के जरिए पूरी दुनिया में असांजे मलाखड़ा ॾेखारींदो आहे ऐं दुनिया जे केतिरा ई ममालिक असांजा इहे मलाखड़ा लाइव ॾिसंदी आहे ऐं असां बेद थोराइता आहियूं मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी साहब जा लख दौरा कुर्ब जो असांजे हिन मलाखड़े खे एॾी पज़ीराई ॾिनी असांजी सिंध जी सक़ाफ़त खे ॾिनो असां हुनखे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चऊं था मुक़ाबिलो इंतिहाई सख़्तु पहलवान भल्लू मंगणार ऐं पहलवान चवाण ॾिसो न छा थो थिए मुक़ाबिलो इंतिहाई सख़्तु ही मल होशियार अरे भल्लूआ क्या बात है भल्लू तमाम बेहतर सबन जो थोड़ो बाकायदा बाज़ाब्ता दींदस ये मल थी वने पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं पहलवान गुलाब बलोच जो हबचौकी का ताल्लुक रखे जो तमाम बेहतरीन बलोचिस्तान जो पहलवान है पहलवान गुलाब बलोच ऐं पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं आओ हिते आयल सभिनी महिमाननि जो बेद थोराए तो गुजे प्रेस क्लब जा प्रेसिडेंट ऐं सदर तमाम बेहतरीन लेखक कलम धणी मोहतरम जनाब इकबाल मेमन साहब मौजूद आहिनि असांजे मलाखड़े में असां उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चऊं था उन्हनि सां गॾोगॾु असांजा पिरी प्यारा दोस्त तमामु बहितरीन लेखक तमामु बहितरीन कलमदरी तमामु बहितरीन सहाफ़ी मोहतरम जनाब गुल मोहम्मद सुमरो साहब असां उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चऊं था हाणे ॿुधायो
जो जे मूंखे 100 रुपया इनाम सां नवाज़ियो, लख लाइक लख थोरा मौला सिंह करोड़ों रितन सां नवाज़ियो, मुंहिंजे लफ़्ज़नि जो हेॾा हथ पेची आहे पहलवान गुलाब बलोच ऐं पहलवान सदाम हुसैन शीदी। इन खां पोइ तयारी करे पहलवान वाहिद खीरो ऐं पहलवान फिदा मला। पोइ पाण में मुंहिंजी गुज़ारिश है उस्ताद मता रशीदी ऐं चाचा अमीन सां त हो पाण में फ़ैसिलो कनि रज़ाक मला जो ऐं फिदा मला जो ऐं वाहिद खीरो जो। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, वाह वाह, बाक़ाइदा वारा कया पहलवान सदाम हुसैन शीदी, बची वियो पहलवान बलोच। तमामु बहितरीन जोड़ी है पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं पहलवान बलोच जी। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त मराइल में ॾिसूं था छा थो थिए। वाह वाह वाह, भले पहिरों की मुक़ाबिलो इंतहाई सख़्त। ऐं हिकु दफ़ो वरी मोटर जनाब अब्बास वापारी जो जेड थोरा तो या मोटर जनाब अली गुलाम साहब जो फिर थोरा तो या ऐं मुंहिंजो पिरी प्यारो दोस्त मुंहिंजो हॾ ॾोखी ऐं मुंहिंजो हमेशह दुख सुख जो साथी मोटर जनाब गुलशेर मलाकड़ में मौजूद दिल जी गहराई सां ख़ुशामदी में भलीकार मुक़ाबिलो इंतहाई सख़्त। वाह बलोच जी जेल में जॾहिं स्ट्रिंग लॻल किताब खां पतो मुक़ाबिलो इंतहाई सख़्त। सदाम हुसैन तोखे ख़बर कोन्हे बलोच सां वॾे पई नंढो कद न ॾिस अॻियां पहलवान अथई। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, ॾिसूं था छा थो थिए। आवाम जी दिलियुनि में हलचल, मुक़ाबिलो इंतहाई सख़्त। ऐं असां हिकु दफ़ो वरी भेर थोरा चया मोहतरम जनाब हाफ़िज़ मंजूर अहमद मेमन साहब जो असांजे मलाकड़ी में अॼु चीफ गेस्ट कया। मुक़ाबिलो सख़्त, ताड़ी लॻे अॼु कपिड़ो मालियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटा। ऐं भेर थोरा चया दरगाह जे ख़िदमत गुज़ार अदा नुमाइंदो हेॾा पहलवान सदाम हुसैन शीदी जी मल थिए, वाहिद खीर जी मल थिए। इन ॻाल्हि खे ॾिसी था वठूं, तूं टेंशन न वठ। जमाल पालारी साहब जा 200 रुपया इनाम है पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं पहलवान गुलाब बलोच ॾे। ऐं हिन वक़्तु असांजो हिन दरगाह जो ख़िदमत गुज़ार अदा चाचा नब्बू मला अजरक जो तोहफ़ो पेश कयो आयल महिमाननि खे। हाफ़िज़ मंजूर अहमद मेमन साहब के अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं उन्हनि सां गॾु आयल इरशाद ख़ासकली के अजरक जो तोहफ़ो पेश कयो लख लाइक लख थोरा। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं पहलवान गुलाब बलोच। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, वाह वाह, ॾिसूं था छा थो थिए। ही 200 रुपया बिल है। अल्लाहु अकबर। सदाम हेॾी वठ वठा तूं पहिरीं ॻाल्हि कई त तोमा गोठ लई आयो शीदी तुंहिंजी ॻाल्हियूं असांजी अखियुनि ते तूं असांजो पुराणो पहलवान आहीं, असांजे सिर जो ताज आहीं, पर हेॾा अमीननि ऐं वॾेरनि फ़ैसिलो कयो त इहा मल दुबारा कराई वञे। ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे हिन मल खे ॾिसण जे लाइ, ताड़ी लॻे। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं पहलवान गुलाब बलोच। वाह वाह, इंतहाई सख़्त मुक़ाबिलो, बाक़ाइदा वारा कया पहलवान सदाम हुसैन शीदी, बची वियो पहलवान गुलाब बलोच। मुक़ाबिलो इंतहाई सख़्त, ॾिसूं था छा थो थिए। ऐं थोड़े पंहिंजे भाउ खे रिली में वेड़े अवां कॾहिं कुतो भित चुप न ॾिठो आहे। अॼु ज़िंदा मिसाल है, जहिड़ी करणी तेरी भरणी, ईअं ई थींदो आहे। वाह अरे वाह, गुलाब बलोच खे पंहिंजो बच्चो सम्झी, पंहिंजो भाउ सम्झी इनाम सां नवाज़ियो वञे। गुलाब बलोच तमामु बहितरीन पहलवान है। इन मल जी चंदे मां असां वरी हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयोसीं झिरकनि में, उते ते हिकिड़े ॻोठ में मस्जिद तामीर थी वई है। उन जे लाइ चंदो गनी समूह वठे पियो। ऐं तव्हां सभिनीनि खां गुज़ारिश करियां थो त अलाह हुनखे मोकिलियां पियो रब जे घर जे लाइ ज़रूरु चंदो ॾियो, जंहिंमां मस्जिद जहिड़े तामीर थींदी। ऐं इंशाअल्लाह हीउ मुक़ाबिलो सख़्त, पहलवान भल्लू मंगणार ऐं पहलवान हेॾा मोहतरम जनाब खलीफ़े जीना शीदी जा 200 रुपया मुदा इनाम ऐं 100 ईसा साबरे के इनाम ऐं 100 अमीन के इनाम। लख लाइक रतन सां नवाज़े। ऐं मुंहिंजी गुज़ारिश है ईसा साबरे सां पंहिंजो इनाम। वाह रे भल्लू आहे, वाह वाह भल्लू ऐं छा आहे भला, हथ त कढण ॾे उन भल्लू सम्झो त गदा ऐं हेॾा मोटे चाचा हारून जोकियो पहुतो आहे, छो तो आऊं मल जो पुराणो पारखू पायां, मल विढ़ंदड़ पायां पहलवान आहियां। असां हुनखे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असांजा जेका पुराना पहलवान आहिनि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, पर जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पहिरीं बि शीदी खे बलोच मारे वियो, पर मां वरी चाचा खे चवां पियो, वरी अलाह साईं उहो ई फ़ैसिलो करे छॾियो। हेॾा ही
तमाम हेॾा मुंहिंजो पिनी प्यारो भाइटियो पहलवान सैयद मुंहिंजो भाइटियो आहे ऐं मुंहिंजो भाउ सैयद रियाज़ अहमद शाह मलाखड़े में मौजूदु आहे। ऐं हुनखे दिलि जी गहराई सां ख़ुशि आमदीद ऐं भली कार चवां थो। मुंहिंजा वॾान होशियार मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु हेॾा पहलवान वाह फिदा मलावा वाह फिदा मलावा हर फिदा मलावा वाह सही वाह खण पंहिंजे भाउ खे रिली में तेसी तूं पा 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 मुंहिंजी ॿी मल करायो मुंहिंजी ॿी मल करायो। हाणे माफ़ करे हलां ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त रज़ाक मला तमामु बहितरीनु पहलवान आहे। रज़ाक मला ज़िद में विड़ियो ॿई मलूं किरी चुको आहे। आउं गुज़ारिश कंदुसि त रज़ाक मला खे बि इनाम सां नवाज़ो वञे। रज़ाक हलिया तोखे बि इनाम ॾींदा इंशाअल्लाह। हेॾा पप्पू मला तोखे घुराइबो तुंहिंजा माइट तोखे घुराइनि था हलियो थियो होशियार यूसुफ शीटी ऐं पहलवान कर्रू ख़ासि केली मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु हे अॼु गापनि मां डांड थींदा हे नंढा पहलवान ऐं ही मल थे होशियार पहलवान यूसुफ शीदी ऐं पहलवान करू ख़ासि केली ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे पहिरियों सभिनी दोस्तनि सां वाह यूसुफ शीदी वाह पहलवान रज़ाक मला खे ॿियनि सभिनीनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त रज़ाक मला खे ज़रूरु इनाम सां नवाज़ो वञे। रज़ाक मला तमामु बहितरीनु पहलवान आहे। हेॾा त पइजी आहे पहलवान इम्तियाज़ लखियाणी ऐं पहलवान गोपांग ऐं ॿियो ज़रूरी ऐलान करियां त अॼु दरख़्त 2000 रुपया ॿिए जोड़ ते 1500 रुपया टे जोड़ ते 1000 रुपया ऐं अनाउंसर जे लाइ 500 रुपया वरी मां बेद थोरा तो या अल्लाह साईं करोड़ों जितन सां नवाज़े जेका असांजी सिंध जी सकाफ़त खे हेॾो रंग ॾिनो आहे 4 चंड लॻाऊं आहे। लख लाइक़ मोहतरम जनाब हाफ़िज़ मंजूर अहमद मेमन साहब जो ऐं बेद थोरा तो या पंहिंजे दोस्तनि सां गॾु पहुतो लख लाइक़ लख थोरा हेॾा हथ पइजी आहे। पहलवान इम्तियाज़ लखियाणी ऐं पहलवान गोपांग वाह वाह होशियार इम्तियाज़ जीअं मूं तोखे चयो तीअं ई करे ॾेखार त तोखे मंझा त वाकई मुंहिंजो शागिर्द आई होशियार खण पंहिंजे भाउ खे रिली में वेड़े हल बाबा देरी कोन थी बाबा ईअं लॻो ॼणो ट्रक त अटे जी बोरी किरी पई ताड़ी लॻे हिकिड़ी जोर माथी का जानियो वर्षा जा अब सोने जाने 500 माथी का जानियो रखा 500 रुपया रखा हेॾा सेठा व्यापारी 500 मता रखना 500 हिस्सा करना अमीन के 500 दे तो वाह फिदा मला वाह फिदा वाह शादी नाम 100 रुपया भलो हेड़ा सीधी हवा क्या वही बाबा मल्ल ॾिसण जो होशियार मल्ला ऐं ख़ासि केली गुलदस्तो मल्ल पोइ मुक़ाबिलो सख़्तु मल्ल करनि हा अब पहिरीं मल्ल करायूं होशियार ख़ासि केली गुलदस्तो बाक़ाइदे तुंहिंजा शौक़ीन मौजूद आहिनि अली गुलाम पालारी सेठ अब्बास वापारी तुंहिंजा शौक़ीन आहिनि हमेशह तुंहिंजी ॻाल्हि कंदा रहंदा आहिनि होशियार गुलदस्ता कराची जो किलो आई तूं मल पोयां मुक़ाबिलो सख़्तु सभा ॿिया वही रहो मल रश न करियो माण्हुनि खे मलूं ॾिसण ॾियो माण्हू पंहिंजा जॻह बिल्कुलु इहो वाइट किरे मलावा जेको जहिड़ो हलंदा अबा मल सरदा मतारा जो नाम लो हेड़ा सेठ अब्बास रोए मलर दो मुकाबला मला हण मिले हण त सही वाह वाह गुलदस्ता वाह पुत्र वाह गुलदस्ता वाह मुबारकों अली गुलाम पालारी के जगह पहलवान जी कयो हेड़ा मुझो भा अल्लाह भाई लटो मलागड़ मौजूद है हेड़ा 100 रुपया इनाम लो अमीन के पप्पू मला कपड़न में तो लोड़िया पर बची हो दोस्तों तारफा मोथाज नाइन सेठ अब्बास वापारी जन जोड़ी ते बिला 2000 भाई भला पहलवान 500 रुपया उस्ताद जुमन जो क्या बिल थी 2500 लगे तारी ने जोड़ी दी वे बात करे बिल थी 3000 इन सता मला भलो पहलवान किरी हो सबन शौकीन के मुझे अपील है ना के नाम दो वञो हथ पजी पहलवान वाज भाई खीरो ए पहलवान फिदा हुसैन मल्ला
जिलो शिकारपुर जिलो ठट्टो भाई टॉप जा पहलवान है एदा सोनू खान चांडियो ऐं सोनू सैद अयाश उस्ताद जुमन जोखे साहब जा 500 रुपया पहलवान ईसा साबरे वट बिल्ला 3000 ये मल्लो अखियूं पटे सो फिदा हुसैन मल्ला ऐं पहलवान भाई टापिया पहलवान भाई तेरी जोड़े या रोस्तम ये मल्लो अखियूं पटे ॾिसो ॾिसूं केर थो खटे केर खुश नसीब आहे जेको बिल थो खणे इम्तियाज़ लखियाणी गुलदस्तो मुक़ाबिलो कंदा हिकिड़ो दफ़ो अटच राथियार फैसला तपंदा मल्लन सो भाउ जमाल पालर जो इनाम 300 रुपया न जोड़ी दे बिल थी वियो 3300 मुख्तार आलमानी स्पेयर में अची वियो सुणो सैयद नाउसर हेॾा हिन जोड़ी ते बिल रखियो आहे इंतहाई मोहतरम असांजो दोस्त है बशीर जोखियो वापारी 500 रुपया बिल आहे पहलवान फिदा मल्ला ऐं पहलवान वाहिद खीरे ते हाणे हिन ते 3800 रुपया बिल थी वियो तमामु बहितरीन 1200 रुपया खुटान 5000 रुपयनि मां तमामु बहितरीन जोड़ी ऐं 500 रुपया था बशीर जोखे मुंहिंजे मथां ऐं सोने चांदी जे मथां बिल रखियो आहे असांजे मथां बिल 1000 रुपया थी वियो ऐं हेॾा हेड़ा मोहतरम जनाब माथे आवाम जी दिलियन में हलचल पैदा करने वाली जोड़ी है ऐं हेड़ा वाहिद खीरे जो वाहिद खीरो पसंदीदा पहलवान है अब्बास वापारी जो ऐं बेद थोरा चयो मोहतरम जनाब जे 500 रुपया मूं ते बि बिल रखियो हाणे मूं ते 1500 बिल थी वियो ऐं 3800 रुपया बिल थियो पहलवान वाहिद खीरे ऐं पहलवान फिदा मला ते वाह वाह छा थियो बिल खाइण जी कोशिशि कई पहलवान फिदा मला वरी वाह वाह वारो कयो पहलवान वाहिद खीरे 2 वारा बची वियो पहलवान फिदा मला मथां झांटो लॻो पहलवान वाहिद खीरे जो वरी वाहिद खीरे खे वारो थियो बची वियो पहलवान वाहिद खीरो मथां झांटो लॻो पहलवान फिदा मला जो हिते वाह खाइण पंहिंजे भाउ खे वाह साईं वाह क्या बात है ताड़ी लॻे वाहिद खीरो जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार धूप पहलवान फिदा मला के दसन का सब ॻाल्हि कोन्हे वाहिद खीरो है पर आउं तव्हां सभिनीनि सां गुज़ारिश करियां थो जे मल जा पारखू आहियो जे मल जा सोनू खान चांडियो साईं अॻ में अची वियो ऐं